IBA यूनिवर्सिटी सखर पारां नौजवाननि खे कारोबार जी शुरूआत करण बाबति ॼाण ॾियण लाइ यूनिवर्सिटी अंदरि ई हिक ॾींहं जी मार्केट क़ाइमु कई वई, जंहिं में शागिर्दनि पारां पंहिंजे आइडियाज़ मुताबिक़ कारोबारी स्टॉल लॻाया विया। जनता माण्हुनि ख़रीदारी कई। उन कारोबारी स्टार्टअप बाबति ही प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कंदड़ चवनि था त पाकिस्तान में स्टार्टअप कल्चर असांजो तक़रीबन 2005 खां पोइ शुरू थियो आहे। जिन हायर एजुकेशन कमीशन डिफरेंट असां वटि यूनिवर्सिटीज़ में स्टार्टअप ऐं एंटरप्रेन्योरशिप पढ़ाइण खे प्रोमोट कयो। बाद में 2010 खां ऑनवर्ड्स इहो सफ़र स्टार्ट थियो आहे इंक्यूबेशन जो, जिते बिज़नेस स्टार्ट कंदा। त ओवरऑल हीअ उन इकोसिस्टम जो हिकिड़ो हिसो आहे जेको असां हिते अॼु डिस्प्ले कयूं। ग्रेजुएट थी वञनि त पोइ हू इन पोज़ीशन में न हुजनि त साईं अगरि जॉब नथो मिले त छा कजे। हुननि जो हिकु मेच्योर आइडिया ऐं ईअं खणी सम्झो त हिकिड़ो टेस्ट थियल आइडिया मौजूदु हूंदो आहे जंहिंखे हू मार्केट में लॉन्च कंदा आहिनि। हिन सॼी एक्टिविटी जो जेको मक़सदु आहे उहो इहो आहे त हिते ॿारनि खे नौकिरी जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल नथी मिले या जेको आहे सो हुननि जूं जेके स्किल्स आहिनि उहो करंट मार्केट सां फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं मैच नथियूं कनि त असां हुननि खे हिते स्टार्टअप्स जेके आहिनि क्रिएट करणु सेखारियूं था त जीअं ही ॿार पंहिंजी नौकिरी लाइ परेशान न हुजनि बल्कि अॻिते हली करे वधीक नौकिरियूं पैदा कनि। किताब ई काफ़ी न आहिनि। उन्हनि जो असल जेको मक़सदु आहे या असल उनजी रूह आहे त उन खे सही तरीक़े सां अप्लाई कीअं कजे। त पोइ हिन एक्टिविटीज़ सां हू उन खे माना सही तरीक़े सां पंहिंजे अंदरि ज़म बि करे सघनि था ऐं उन खां पोइ वरी उन्हनि जे अंदरि उहा मोटिवेशन बि अचे थी त जीअं ॿाहिरि वञी करे उहो एंटरप्रेन्योरल एक्टिविटीज़ करे सघनि, स्टार्टअप्स करे सघनि।